इन्नल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अर्सलहु बिल्हक़्क़ि बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निहि व सिराजम मुनीरा मन युतिल्लाह व रसूलहु फ़क़द रशद व क़द इहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल व गवा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ज़ुय्यिना लिन्नासि हुब्बुश शहवाति मिनन निसाइ वल बनीन वल क़नातीरिल मुक़न्तरति वल्कनातीरिल मुक़न्तरति मिनज़्ज़हबि वल्फ़िज़्ज़ति वल्ख़ैलिल मुसव्वमति वल्अनाम ज़ालिका मताउल हयातिद दुनिया वमा इंदल्लाहि हुस्नुल मआब। अल्लाह ताला इन आयतुन सगूरन में पंजन ॻाल्हियुनि जो ज़िक्र फरमायो। ऐं ख़बरदार कई त इन पंजन ॻाल्हियुनि में तव्हांजे लाइ आज़माइश रखियलु आहे। जेकर इन्हनि पंजन ॻाल्हियुनि जे आज़माइश मां तव्हां कामयाब थी वियो, पंहिंजो पाण खे बचाए विधो अवी कामयाब आहियो। जेकर न त इन्हनि पंजनि शयुनि मां कंहिं बि हिकु शइ में जेकर मुब्तला थी वियो त तव्हीं आज़माइश में क़ाबू थी वियो, आज़माइश मां न निकिरी सघियो त इहे शयूं तव्हांखे हलाकत में विझी छॾींदियूं। ऐं अल्लाह ताला उन्हनि शयुनि जो ज़िक्र बि दुनिया जे हुस्न सां मुशाबे ॾिनो आहे। सिंगार पखार ऐं इन्हनि शयुनि जे ज़रिए ई दुनिया सां मोहबत थिए थी। हुब्बु शहवाति मिनन निसाइ वल बनीन वल क़नातीरिल मुक़न्तरति मिनज़्ज़हबि वल फ़िज़्ज़ति वल ख़ैलिल मुसव्वमति वल अनाम। फरमाई पंज शयूं आहिनि, उन खां फरमाए ज़ालिक मताउल हयात दुनिया,
यो दुनिया जो माल मता सामान आहे। अल्लाह इंदहु हुस्नुल माब, सब खां जेकॾहिं बेहतरीन मोटण ऐं भलाई तव्हांजी रखियलु आहे त अल्लाह ॾे। अल्लाह इशारो हिननि शयुनि पंजनि ॾे करे फरमाई सारियूं दुनिया में रहंदियूं, का बि तव्हां सां गॾु न हलंदी। उन्हनि जो अल्लाह ताला घणे घणे सम्झायो त इन्हनि शयुनि खां बचिजो। सभ खां पहिरियों कहिड़ी शइ आहे? फरमाई ज़ुय्यिन लिन्नासि हुब्बु शहवाति मिनन निसाइ वल बनीन वल क़नातीरिल मुक़न्तरति मिनज़ ज़हबि वल फ़िज़्ज़ा वल ख़ैलिल मुसव्वमा। फरमाई ज़ुय्यिन लिन्नासि हुब्बु शहवाति मिनन निसा। ज़ुय्यिन लिन्नासि माण्हुनि जे लाइ सिंगारे वियो हुब्बु शहवाति मिनन निसा, सभ खां पहिरीं दुनिया में औरतुनि जे शहवात। हमें सभ खां पहिरीं हलाक कंदड़ इहा शइ आहे। औरत जी चक्कर में पइजी करे मता तबाह ऐं बर्बाद थी वञो। पाण फरमाए त मुंहिंजी उम्मत मां मूंखे इहो ख़तरो आहे। ऐं आख़िरी वक़्त जे पाण इशारो फरमायो, वक़्तु आख़िरी हूंदो, औरतुनि जी तइदाद बेहद थी वेंदी ऐं मर्द खे माइल कंदियूं ऐं उन्हनि औरतुनि जी तशबीह अल्लाह जे नबी ॾेई कर माइलातुन ममीलातुन, उहे औरतूं जेके मर्दनि खे पाण ॾे माइल कनि, हुस्न पखार करे। पाण फरमायूं त इहे ख़तरनाक क़िस्म जूं औरतूं आहिनि। उहे औरतूं जेके पाकीज़ ऐं नेक आहिनि, उन्हनि जी अल्लाह तारीफ़ क़ुरान मजीद में कई आहे। छो त औरत जो हिकिड़ो वॾो मनसब आहे, वॾी हुनजी इज़त आहे, वॾो शान ऐं तकरीम अल्लाह वटि रखियलु आहे। छो त उहे बि औरतूं हुयूं जिन जे बतन मुबारक मां अल्लाह जा पैगंबर पैदा थिया, उहे बि ख़वातीन हुयूं। उहे बि औरतूं जिन पंहिंजे औलाद जी परवरिश करे अहिड़ो उन्हनि खे पाले तयारु कयूं जो उन्हनि मां अल्लाह जा वली सालिहीन बणिजी विया। औरत माउ जे तस्वीर में आहे, भेण जे तस्वीर में आहे, घरवारी जे तस्वीर में आहे, न्याणी जे धीउ जे तस्वीर में आहे। उहे औरतूं जिन पाकीज़ ज़िंदगी गुज़ारी, जिन बेहतरी ज़िंदगी गुज़ारी, अल्लाह ताला उन्हनि खे तारीफ़ात सां नवाज़ियो। इन्नल मुस्लिमीन वल मुस्लिमात वल मोमिनीन वल मोमिनात। अल्लाह फरमाया मुसलमान मर्द मुसलमान औरतूं, मोमिन मर्द मोमिन औरतूं, वल कानितीन वल कानितात, नेक ऐं परहेज़गार नेकिन करण वारा मर्द तोड़े औरतूं। अल्लाह फरमायो इन्हनि जे लाइ शान आहे, इन्हनि जे लाइ इज़त आहे, इन्हनि जे लाइ जन्नत फिरदौस जा मक़ामात। अल्लाह इज़त बि बख़्शी आहे। ईअं न त अल्लाह ताला निदा फरमाई उन्हनि जे लाइ जेके दीन खां परे थियूं रहनि, जिन शरीयत जे मामलात खे ख़तमु करे छॾियो, जिन पर्दे खे, जिन एहतराम खे हटाए छॾियो, अल्लाह उन्हनि ते नाराज़ आहे। नेक औरतूं, परहेज़गार औरतूं, मुत्तकी औरतूं, पर्देदार औरतूं, निमाज़ी औरतूं, नेक सादतमंद औरतूं, अल्लाह ताला उन्हनि जे लाइ तारीफ़ात फरमाई आहे। जीअं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो
उन औरत जे लाइ जेका नेकोकार आहे, निमाज़ी आहे। अय्युमा इमरातिन सल्लत खम्सहा व सामद शहरहा व अतात बलहा। सैयदुल कौनैन फरमायो कामयाबी कामरान औरत थी वई आहे, परहेज़गार औरत उहा थी वई आहे, अल्लाह वटि उनजी इज़त ई शान आहे। अय्युमा सल्लत, उहा औरत जेका जंहिं 5 वक़्त निमाज़ अदा कई आहे, सल्लत खम्सहा व सामद शहरहा, जे रमज़ान मुबारक जा रोज़ा सही अंदाज़ में रखिया आहिनि, व अतात बलहा, थी उन्हनि में इहा आदत आहे जो पंहिंजे घर वारे जी फरमान बरदार आहे। पर मैशर जो मैदान थींदो, सभु माण्हू परेशानी जे आलम में हूंदा, अल्लाह फरमाईंदो तूं नेक ख़ातून इन जन्नत जे 8 दरवाज़नि मां जंहिं मां चाहीं दाख़िल थी वञ, तोखे इजाज़त आहे। मालूम इहो थियो नेक औरतुनि जी अल्लाह वटि इज़त आहे। तॾहिं क़ुरान मजीद में फरमाईंदो पाक औरतूं पाक मर्दनि जे लाइ, नेक औरतूं नेक मर्दनि जे लाइ, पलीत औरतूं पलीत मर्दनि जे लाइ, मुशरिका औरतूं मुशरिक मर्दनि जे लाइ। अल्लाह ताला सूरह नूर में वदाहत फरमाए छॾी। हिते उन औरत जे बारे में अल्लाह ताला फरमाए पियो ज़ुय्यिन लिन्नास हुब्बु शहवाते मिनन निसाए, उहे औरतूं आहिनि जेके मर्दनि खे पांडे माइल करे बेपर्दा थी करे बाज़ार में गलनि में निकिरनि थियूं, उनखां ख़बरदार थिजो। तॾहिं पाण करीम फरमायो जेका औरत निकिरंदी आहे घर मां जंहिंखे पर्दो न हूंदो आहे, हिकु त सादे मिज़ाज औरतूं आहिनि जिन खे पर्दे जे मुतल्लिक़ ख़बर ई न आहे, पर जिन खे ख़बरगिरी बि आहे, पर्दो बि करिणो आहे, अदब जी बि ख़बर आहे, दीन जी बि ख़बर आहे, शर जी बि ख़बर आहे, उनजो इनकार थी करे पाण करीम फरमायो बेपर्दा थी करे निकिरंदी आहे, उतां खां शैतान ॿिए पासे खां ईंदो आहे। शैतान ईंदो आहे, शैतान बचे पियो, हीअ औरत बचे पई। पाण फरमाए त हिन ते मर्द जी नज़र पवंदी आहे। शैतान मर्द जे दिल में विसवसा विझंदो आहे औरत जे लाइ, ऐं औरत जे दिल में विसवसा विझंदो आहे उन मर्द जे लाइ। छो त ही बेपर्दा आहे, जे पर्दो हुजे हा त गैर मर्द न ॾिसे हा, पर हाणे पर्दो आहे कोन को, हिन ॾे माइल थी वियो, हू हिन ॾे माइल थी वई। नतीजो छा निकितो? पाण करीमन फरमायो त शैतान उन्हनि जे विच में उहो किरदारु अदा थो करे जो हुननि खे पाण में क़रीब थो करे। पोइ हुननि जी गुफ़्तगू शुरू थी वई आहे, ॾिसण खां पोइ गुफ़्तगू शुरू थी वई आहे, पोइ कचहरियूं शुरू थी वञनि। नतीजे में पाण करीमन फरमायो त हिन खां गुनाह थो थिए, पर जे इहा बेपर्दा औरत न निकिरे हा त इहो गुनाह न थिए हा। ॿी जॻह फरमायूं त उहे औरतूं जेके दीन खां परे आहिनि, शरीयत खां परे आहिनि, उहे शैतान जूं रसियूं आहिनि। शैतान कंहिंखे रसियुनि में ॿधे पकड़े करे जीअं जकड़ाईंदो आहे, तीअं हू ख़वातीन उन्हनि मर्दनि खे जकड़ाइनि थियूं पंहिंजनि रसियुनि में। तॾहिं क़ुरान फरमायो ज़ुय्यिन लिन्नास हुब्बु शहवाति मिनन निसा, औरतुनि जे शहवात जे मामले में ख़्यालु कजो। पाण करीम रिश्तनि जे बारे में जॾहिं हुकुम सादर फरमायो, फरमायो जेको दीनदार आहे सो दीनदार औरत सां रिश्तो करे। इन जो सबबु छा आहे? इन जो सबबु आहे त जेका दीनदार औरत हूंदी पंहिंजे ख़ानदान खे, पंहिंजे घर जे भातियुनि खे दीन जी तइलीम ॾींदी। पाण 3 मामलनि जे करे पाणी शादी कई वेंदी आहे। 3 ख़ूबियूं औरत में ॾिठियूं वेंदियूं आहिनि जे करे शादी कई वेंदी आहे। पहिरीं फरमायो त लिमालिहा, उनजो माल ॾिसी करे। जहेज जाम मिलंदो, माल मिलंदो, उन औरत जी प्रॉपर्टी में माइट ख़ुशि त ज़मीन बि हूंदी,
दुकान भी हूंदा, घर भी हूंदा, प्लाट भी हूंदा। फरमायूं त ॿियो उनजे हसब खे ॾिठो वेंदो आहे, खानदान सुठो आहे, इन मां आऊं शादी कयां थी, माण्हू वाह वाह कनि त बणा किथां तूं रिश्तो कयो आहे। टियों फरमायूं जमालिहा, उन औरत जे हुस्न जे करे त हीअ ख़ूबसूरत आहे, तंहिं करे मूंखे मिले। माल जे करे, हसब नसब जे करे, या हुस्न जमाल जे करे, टिनि शयुनि जे करे। चौथों फरमायूं दीनहा, उनजे दीन जे करे। साबिक़ फरमायूं त टे ॻाल्हियूं उनजी काई अहमियत न आहे। कहिड़ियूं? फरमायूं माल न ॾिसजां, हसबई नस्ब न ॾिसजां, खूबसूरती न ॾिसजां, पर उनजे दीन खे ॾिसजां। पाकीज़ा आहे, नेकोकार आहे, अल्लाह वारी आहे, ख़ुदा तरस आहे, दीनदार घराणे जी आहे। इन औरत सां शादी करणु वॾो अजुर आहे। छो त ही पंहिंजे बच्चनि जी तरबियत नेकी जी कंदी। तंहिं करे फरमाई ख़बरदार थियो त औरतुनि जे इन मामलात में मतां आज़माश में घिरजी वञो। पहिरीं आज़माश इहा आहे। ॿी कहिड़ी आज़माश आहे? फरमाई ज़ुय्यिना लिन्नासि हुब्बु शहवाति मिनन निसाइ वल बनीन। पर ॿी त में आज़माश वल बनीन, पुटनि में आज़मायो वेंदो। हर हिक जी ख़्वाहिश हूंदी आहे मुंहिंजा पुट हुजनि, ऐं हुजनि बि अमीर, माल ऐं मिल्कत न हुजे। पोइ आज़माश कॾहिं थींदी आहे जॾहिं पंहिंजे औलाद खे इहा सोच न रखंदो आहे त हराम जी कमाई आहे, हलाल जी कमाई आहे, किथां बि करे उन्हनि खे ख़ुशि रखण जी कोशिशि कंदो आहे। औलाद जे लाइ गाॾियूं बि हुजनि, ज़मीनूं बि हुजनि, प्रॉपर्टी बि हुजे, मिल्कियत बि हुजे, उन्हनि जो उथण वेहण बि भलो हुजे, इनजी सोच हूंदी आहे। तंहिं करे फरमाई औलाद जे करे बि इंसान बर्बादी ॾे हली वेंदो आहे, आज़माश में हली वेंदो आहे। इहा सोच न हूंदी आहे त आउं कीअं करे उनखे कमाए पियो खारायां। असां जेके हींअर कमायूं पिया न, यकीन करियो औलादी माण्हू पाण लाइ कमाए ई कोन थो, औलाद लाइ पियो कमाए सभु कुझु। व्याज जे कारोबार करण वारे खां पुछंदे या ॾिसंदे न, उहो सारी प्रॉपर्टी कोशिशि पियो करे, गॾु पियो करे, कंहिं लाइ पियो करे? औलाद लाइ पियो करे, ख़ासि करे पुटनि जे लाइ। जेकॾहिं राशि आफ़ीस रिश्वत पियो वठे, उहा मिल्कत गॾु कंहिं लाइ पियो करे? पुटनि लाइ पियो करे। साॻे नमूने सां ज़मीनदार ज़मीन उनखे वधाए पियो, कर्ज़ बि खणे पियो। जेकर उनखे को टुकड़ो ज़मीन जो त व्याज ते पैसा वठी छॾिणो कोन्हे, वठिणो आहे। हराम जी रक़म खणी बि ख़रीद करिणो आहे कंहिं लाइ? पुट मुंहिंजो ख़ुशि हुजे, औलाद मुंहिंजो ख़ुशि हुजे। अल्लाह फरमायो त औलाद तव्हांजे लाइ आज़माइश अथव, ख़बरदार थियो, मतिलबु क़यामत पंहिंजी ख़राब औलाद जे करे न करियो। वल बनीन जा लफ़्ज़ अल्लाह ताला इस्तेमाल छो कया? न्याणियुनि जा लफ़्ज़ हिते बनात जा लफ़्ज़ इस्तेमाल छो न थिया? इन ते गौर कजो। हालांकि माण्हू न्याणियुनि सां मोहबत करे थो, पुटनि सां मोहबत करे थो। हिते अल्लाह ताला मुश्तरिका बनून जा लफ़्ज़ चई करे पूरो औलाद आंदो, पर बिलख़ुसूस पुटनि ॾे इशारो आहे। इन में वरी हिकिड़ी ॿी बि माना निकिरे थी, इहा त अक्सर माण्हू, अक्सरियत माण्हुनि जी मिल्कत में, माल में
पुट खे वारस्तो करे न्याणी खे थोरो घणो जहेज ॾेई करे ॾाज ॾेई करे उनखे ख़ुशि वेचारी खे करे छॾे। उहो प्रॉपर्टी मां औलाद पुटनि खे वधीक थो ॾे, न्याणियुनि खे न ॾियण जे बराबरि थो ॾे। तंहिं करे इन जे लाइ बनून जो लफ़्ज़ आया। अवां जी आज़माइश आहे, न्याणियूं अथव पुट अथव, क़ुर तो फरमाए त तव्हांखे आज़माइश न मूं ॾिना आहिनि त तूं तक़सीम जेका करी थो इंसाफ़ करी थो या ना इंसाफ़ी थो करी। असांजे मुआशिरे में बिलख़ुसूस ज़मीनुनि जी जॾहिं विरासत थींदी आहे त रजिस्ट्रेशन जी खाता पुटनि जा रखिया वेंदा आहिनि, न्याणियुनि खे महरूम कयो वेंदो आहे। उहो नसीबनि वारो आहे पीउ जेको न्याणी खे हिसो पंहिंजो ॾिए थो। ऐं ॾिसो ॿ हिसा जिते पुट खे था मिलनि त हिकिड़ो हिसो न्याणी खे थो मिले, हिकिड़ो हिसो पीउ जे घर मां थो मिलेसि, ॿियो हिसो जेको नसीब हुनखे सावरनि मां मिलंदो इहो हुनजो हिसो थी वियो। हालांकि पुट खे ॿ हिसा मिलनि था, पोइ बि निभागो हिकिड़ो हिसो न्याणी लाइ कढण लाइ तयारी कोन्हे को। इहा बि फरमाए त आज़माइश आहे पुट, छो जो हर हिकु ॿी ॻाल्हि त मुहबत दिलि में इहा हूंदी आहे त मूंखे पुटां औलाद थिए। हर हिकु दुआ घुरंदो आहे, यार मुंहिंजे पुट लाइ दुआ लाइ मूंखे पुटु ॾे। छो न्याणियुनि जो रुतबो घटि आहे छा? अल्लाहु अकबर। हालांकि अल्लाह ताला न्याणियुनि जे बारे में क़ुर शरीफ़ में फरमायो त जेके न्याणी ॾिनी थी वञे उनखे ख़ुशख़बरी ॾिनी थी वञे। पुट लाइ लफ़्ज़ कोन आया, पुट लाइ लफ़्ज़ न को ख़ुशख़बरी जो आयो, पुट लाइ लफ़्ज़ न को मुबारक जो आयो, न्याणी जे लाइ मुबारक जो लफ़्ज़ बि आयो त ख़ुशख़बरी जो बि लफ़्ज़ आयो। अल्लाह फरमाए थो इज़ा बुश्शिरतुम बिल उन्सा ज़ल्ल वजहुहु मुस्वद्दन व हुव कज़ीम यतवारा मिनल क़ौम। अल्लाह फरमायो इज़ा बुश्शिरतुम बिल उन्सा, कंहिं बि काफ़र खे, कंहिं बि कुफ़ार मक्का खे, कंहिं कुरैशीअ खे जॾहिं ख़ुशख़बरी ॿुधाई थी वञे न्याणी जे बारे में, उनजो मुंहुं कारो थियो वञे। यतवारा मिनल क़ौम, पंहिंजी क़ौम खां लिकंदो पियो आहे त मूंखे मतां को चवे त न्याणी घर में ॼाई थी। अल्लाह फरमाए थो हिते, फरमाए अल्लाह ताला नाराज़ थी करे अल्फाज़ में फरमाए त तोखे निभागा ख़ुशख़बरी न्याणी जी मिली, तूं मुंहुं पियो लिकाएं, ऐं पुट जी ख़ुशख़बरी मिले त ख़ुशियूं पियो थी, मिठाई पियो विरहाई। असांजे आहे न मुआशिरे में पुट जो मिठाई खारा पुट जा हुजे, न्याणी जे मथे रखे हा दा न्याणी चई अबा न्याणी रहमत आहे, पुट नेमत आहे। यकीन करियो पाण करीम फरमाए त जंहिं हदीस पाक में तो जंहिंखे न्याणियूं अल्लाह ॿ ॾिनियूं। मां छा फरमाए थी, हिकिड़ी औरत आई असांजे घर में जेका कमज़ोर औरत हबशी ख़ानदान जी हुई, ॿ न्याणियूं जे कच्छ ते हुयूं, बुख जे करे परेशान हुई, मां बि परेशान, न्याणियूं परेशान। मूंखां कुझु पुछूं, मोर हिकिड़ी खजूरी मुंहिंजे खणी ॾिनी। अल्लाह अकबर। उन खजूर खे ॿ अध कंदी आहे, मां खाए कान थी, हिकिड़ो अधु ॾिनी न्याणी हुनखे, हिकिड़ो हुनखे। अमां छा इन ॻाल्हि जो ॾुख बि थियो हुनजे बुख ते। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां इहा ॻाल्हि कयूं, पाण करीम मोहम्मद आशा जंहिं शख़्स खे अल्लाह ताला ॿ न्याणियूं अता कयूं, उन्हनि ॿिनि न्याणियुनि जी हिन परवरिश सुठी कई, हिनखे खाराई पीआरी, हिनखे तइलीम सुठी ॾिनई। जॾहिं ही न्याणियूं जवान थियूं त सुठा घर हिननि लाइ मुंतख़िब कई, हिननि जूं शादियूं कराई। फरमाई आशा उन उम्मती खे आउं ख़ुशख़बरी थो ॾियां, क़यामत जे ॾींहुं इहो मूंसां गॾु जन्नत में दाख़िल थींदो। पुट जो ज़िक्र कोन आयो, पुट जी परवरिश करणी आहे, पुट खे सुठी तालीम ॾियणी आहे,
औलाद ला जुमला पाण फरमाए तो औलाद जी परस कयो, पर न्याणी ला बिल खुसूस पाण करीम सल्लल्लाहु अलैहि फरमायो त ॼमंदी आ त फ़रिश्तो आसमान खां ईंदो आ, घर जे चारी पासा घुमंदो आ, चवंदो आ बरकत वारो मुबारक हुजे तव्हांखे जो तव्हांजे घर में न्याणी पैदा थी आहे। पुट जे लाइ को फ़रिश्तो आसमान में लही करे मुबारक ॾियण कोन ईंदो आहे, छो जो पुट नीमत आहे, न्याणी रहमत आहे। नीमत घुरण सां मिलंदी आहे, रहमत अल्लाह जी अता थियल हूंदी आहे। तंहिं करे समझ न्याणी जो मर्तबो मथां आहे, छो त पुट नबी करीम खे ॿ हुआ पर उहे वफ़ात करे विया हुआ। न्याणियूं ज़िंदह रहियूं जिन जूं पाण करीमनि में शादियूं करायूं, ऐं नबी करीम जो औलाद इहो न्याणियुनि जे ज़रिए जेको आहे सो सादात थी, पुटां औलाद बचियो ई कोन। तंहिं करे बनीन ख़बरदार थिजो, पुटनि में आज़माइश अथव। ईअं न थिए जो पुटनि जी मोहबत तव्हांखे एतिरी थी वञे जो न्याणियुनि जा हक़ गसब करे वञो, पोइ तव्हां जूं निमाज़ूं, तव्हांजा रोज़ा, तव्हांजा हज, तव्हां जूं ज़कातूं सभु रायगान थी न वञनि। पुट खे न ॾिबो आहे त पुटु विड़ी पवंदो आहे। किथे किथे त मूं ॾिठो त पुटनि कोर्ट में केस करे वकील ॿधी पीरनि खे गिहले कोर्टनि में आदो त असांजो हिसो नथो ॾे। ही पोढ़ो जायदाद जे मथां नांग थियो वेठो आहे, नौज़ बिल्ला मिनहा। उन्हनि पीरनि खे गिहले मारियो औलाद, पर अॼु ताईं ॿुधो के न्याणी मुक़दमो दर्ज पीउ जे मथां कयो हुजे त मुंहिंजी मिल्कत न, इहा निमाणी आहे या कुझु न कान्हे वीचारी, पर यकीन करियो हिन जी चुप जेका आहे तव्हांजे लाइ ख़तरनाक आहे। हू तव्हांखे माफ़ करे, अल्लाह माफ़ कोन कंदो। हिसाब क़ब्र खां शुरू थींदो, थोरो वक़्तु आहे। इक़्तरबत अस्साअ, क़यामत तमामु क़रीब थी चुकी आहे। इन्नहुम यरौनहु बईदा व नराहु क़रीबा, ही परे था क़यामत खे सम्झनि। मुहम्मद करीम व नराहु क़रीबा, असीं ॾिसूं था त क़यामत अचण वारी आहे। आसार क़यामत जा शुरू था थियनि। तंहिं करे हिन क़ुर जी आयतुनि ॾे नज़र विझो, मतां पुटनि जी आज़माइश में अची करे, जी मोहबत में अची करे न्याणियुनि जा हक़ गसब कयो। न कजो, ईअं न कजो। ऐं ॿी ॻाल्हि त औलाद खे हलाल खारायो। पाण करीम फरमाए जेको चाहे थो त मुंहिंजो औलाद फरमान बरदार नेक हुजे, वो पंहिंजे बच्चनि खे हलाल खारायो। हराम खाराईंदो औलाद नाफरमान थी वेंदो। ऐं अल्लाह ताक़ीदन छा थो फरमाए, या अय्युहर रसूल, या अय्युहर रसूल कुलू मिनत तय्यिबाति वअमलू सालिहा इन्नी बिमा तअमलून अलीम। मुंहिंजा रसूल, मुंहिंजा नबियो, तव्हीं खाओ हलाल खाओ, कमायो हलाल, खाओ भी हलाल, औलाद के भी हलाल खारायो। अज़ीज़ो जेको नबियुनि हलाल खाधो, रसूलनि हलाल खाधो, उन जहिड़ो के हलाल खाधो ई न। कई रसूल हुआ, हदीस में ईंदो आहे त बुखुनि जे करे वफ़ात करे विया, पर हराम जे क़रीब न विया। अल्लाह फरमायो नबियो, रसूलो हलाल खाइजो, हलाल औलाद खे खाराइजो। उम्मत खे सबक जो, उम्मतियो असां हलाल खाई पिया वञूं, मत तव्हां हराम खाइजो। हराम खाईंदो तव्हांजो औलाद नाफरमान थी वेंदो, पर तव्हांजी जाब इबादत असां क़ाबिल क़बूल न थींदी। अज़ीज़ो जी हराम खाधो आहे उनजी दुआ बि क़बूल न आहे। जेको हराम थो खाए निमाज़ बि क़बूल न आहे। जेको हराम थो खाए हज थो करे उनजो हज क़बूल न आहे। जेको हराम खाई करे उमरो करे उनजो उमरो क़ाबिल क़बूल न आहे। छो जो सारी इबादत जो मामिलो हलाल ते रखियलु, बुनियादी बेस हलाल ते रखजां, पोइ अल्लाह तुंहिंजूं सारियूं इबादतूं क़बूल कंदो। तुंहिंजी थोरी ज़रे जी ख़ैरात बि क़बूल कंदो, पर जे हलाल जी आहे ख़ैरात क़बूल थींदी, पर जे हराम उन में मिक्स थियल आहे तुंहिंजो लख बल्ला लुटाए वापसि कंदो। दुआऊं त अल्लाह क़बूल कंदो। पाण मशहूर हदीस ॿुधी अथव, हिकिड़ो माण्हू अची फासे थो, पाण करीमन फरमायो दुआ थो घुरे, अल्लाह दुआ क़बूल करे ई कोन थो। या रब या रब या रब, मुंहिंजा अल्लाह किथे ई मुंहिंजी मदद करे, हिते केर ई कोन्हे को मुंहिंजी मदद करे। झंग में त लो थी वियो। मुसाफ़िर आहे, पर मन मुसाफ़िर जी अल्लाह दुआ क़बूल कंदो आहे, पर ही कहिड़ो मुसाफ़िर आहे दुआ क़बूल नथी थिए। हथ मथे खणी दुआऊं बि घुरे, सॾे बि अल्लाह खे वो डायरेक्ट दुआ क़बूल नथी थिए।
छो क़बूल नथी थिए? सबब छा आहे? फरमाई मतमहू हराम व मशरबहू हराम व मलबसहू हराम। मतमहू हराम, जो खाधई सो भी हराम जो, व मशरबहू हराम, जो पीतई सो भी हराम जो, व मलबसहू हराम, जो को पातई सो भी हराम जो, खाधल भी हराम जो, पीतल भी हराम जो, पातल कपड़ो भी हराम जो। अन्ना युस्तजाब लहू, इन शख्स जी अल्लाह दुआ कीअं क़बूल कंदो जंहिंजो पूरो मुजस्मो हराम जो? अल्लाह क़बूल नथो दुआ करे मुंहिंजा साईं। तंहिं करे पाण फरमायूं त जेको माण्हू हलाल खाए थो, माण्हू मोमिन नेक आहे, उन खां दुआऊं करायो, अल्लाह दुआ क़बूल कंदो। मुमकिन आहे हज़रत अब्दुल्ला बिन मसूद जे बारे में, अब्दुर्रहमान बिन औफ जे बारे में, साहबी जो ज़हन मां मूंखां नालो निकिरी हदीस पाक में चवंदो त उनखे को मां दावत ॾींदो हो न, पुछा कंदो त हीउ किथां तो अटो आंदो, किथां सामान आंदई, कीअं कई, डिटेल वठंदो पूरी। पोइ वरी जेकर हुनखे ख़ैर ऐं ख़ैरात खे कई पुछा कंदो किथां कई, कीअं वठी, बाक़ाइदे एंड ताईं आख़िर ताईं पुछंदो, यकीन हिनखे थींदो त मुकमल तौर ते शइ पाकीदा आहे, पोइ इस्तेमालु कंदो। हुनजे हदीस पाक में थो चए त जा दुआ घुरंदो अल्लाह क़बूल कंदो। पोइ सभु साहबी बि अचनि हिन खां दुआ घुरायो, अल्लाह ताला दुआ वधीक क़बूल थो करे। हर साहबी हलाल खाईंदो हो, पर हीअ साहबी आदत हूंदी, हू चवंदो त आउं पुछा कंदुसि, आख़िर ताईं पुछंदो हो, उनखां पोइ खाईंदो, भले केतिरी बि बुख हुजे त इस्तेमालु शइ न कबी। असां कुझु छा न को गाछा चंबड़े वञूं, खाईंदा वञूं, ख़बर ई कान्हे का त हलाल पिया खाऊं, हराम पिया कयूं, छा पिया था मिड़नी। पंहिंजे सभिनी पंहिंजो जो हाल इहो थियो आहे। आलिम हुजे, हाफ़िज़ हुजे, मौलवी हुजे, पेशमाम हुजे, ख़तीब हुजे, पाण सभु इन ॻाल्हि में परहेज़ कोन था कयूं, यकीन करियो। इन करे असांजी दुआऊं बि क़बूल नथियूं थियनि। तंहिं करे अर्ज़ु पियो कयां, अल्लाह ताला इशारो ॾिनो, मुख़्तसिर में इहे 5 बयानु करे वठां, मौज़ू डिघो आहे। ज़ुय्यिना लिन्नासि हुब्बु शहवाति मिनन निसा वल बनीन वल क़नातीरिल मुक़ंतरति मिनज़ ज़हबि वल फ़िज़्ज़ा। अल्लाह फरमायो ख़्यालु कजो, तव्हांखे आज़माईंदुसि हिकु औरत जी शहवात, ॿियो वल बनीन, पुटनि जे बारे में तव्हांखां आज़माइश आहे। दुनिया खे सिंगारे वियो आहे इन्हनि मामलनि सां। सिचो कहिड़ो? वल क़नातीरिल मुक़ंतरति मिनज़ ज़हबि वल फ़िज़्ज़ा, ऐं उहे खज़ाना, उहे ढेर सारा जेके सोने चांदी जा, इन्हनि सोने चांदी जे गॾु करण खां बि बचा कजो, पाण खे बचाइजो, न त आज़माइश में पइजी वेंदो। सुबुह शाम तव्हांजी सोच हूंदी त सोन मोट हुजे, चांदी मोट हुजे, ढेर सारा हुजनि, ए ज़ेवरात मोट हुजनि, पियो ॾिसां, पियो ख़ुशि थियां, तॾहिं पाण फरमायूं था न सिंगार दुनिया के इन्हनि सां, ज़ेवरात सां। आहे न ख़्वाहिश? अॼुकल्ह असां नियाणी ॾींदा आहियूं, बाबा घणो ॾींदे तूं सोन? सोन हाणे ग़रीब वीचारे वटि कोन्हे को, मां तो वटि कुझु ई कोन्हे को, ठहियो हेतिरा तोला ॾींदो, ख़ुशि थी पवंदो। इंसान ख़रीद बि अॼुकल्ह थिए, इंसान जो क़दुरु कोन्हे को। इंसान जो क़दुरु हुजे न त हू न पुछे त केतिरो तूं ॾींदे। अॼु त एतिरे क़दुरु बेहिसी थी वई आहे जो पंजाब साइड में त एॾो बेकार हिकिड़ो जहेज जी रस्म थी वई आहे, जो नियाणी जे ऐन मौक़े ते रुख़्सती टाइम ते उहो कम वक़्तु घोट लालची बेईमान चए थो त कार ॾे त पोइ रुख़्सत कयूं, न त कार न त रुख़्सती कयूं कोन था। सभु जहेज मिलियो, ॾाज मिलियो, कार छो कान मिली दुल्हे खे? ऐं हू मजबूर पी नुक़सान खणी करे चयो त बाबा हिनखे कार गाॾी का ॾियो। हाणे जो वाक़ियो आहे, न त जेका उथी पूरी ॾिन बारात वठी वापसि थो ॾे, नियाणी पीउ जे घर मौजूदु थींदी। इंसानियत आहे का? ॾियण वारनि खे बि ख़्यालु कोन्हे, वठण वारे खे बि हया कोन्हे, कोई शर्म कोन्हे। पाण फरमायो त निकाह खे आसान कयो ऐं गुनाहनि खे मुश्किल ऐं ॾुखियो कयो। हींअर गुनाह आसान थी वियो, निकाह मुश्किल थी वियो। लखे रुपया गॾु करे त निकाह थिए न साईं। अल्लाह अकबर। पाण करीमन अम्मा फातिमा जे ज़हरा जो निकाह वियो थिए, हज़रत अली खे सॾु कयूं, बाबा अली किथे आहे? चयोसि अली मज़दूरी ते वियो आहे, वठी अचोसि। अबू बकर सिद्दीक़ वेठो आहे, उस्मान गनी वेठो आहे, उमर फारूक वेठो आहे, अली साईं अची वियो, घर जा भाती वेठा आहिनि, अली तुंहिंजो निकाह आहे। पाण फरमाईंदा अली वञ हक़ महर जो बंदोबस्तु कर। हक़ महर त आहे, थोरो घणो ॾियणो आहे। हक़ महर सां गॾो गॾु जेको आहे सो वलीमो थींदो आहे, जीअं मुख़्तसिर
अली साईं परेशानी में आलम में थो निकितो आहे ॿाहिरि। हज़रत उस्मान गनी वटि वियो आहे, ज़िरह पंहिंजी गॾु खणी वियो आहे। कि उस्मानी ज़िरह मूंखां ख़रीद करी जंगी सो सामान ऐं तव्हां वटि एतिरी रक़म जो मूंखे ॾियो, छो ख़ैर था हली? हे साईं मूंखे हाण सॾियो आहे ऐं मुंहिंजो निकाह आहे। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला सम्झी वियो ॻाल्हि खे, अली साईं ख़ुददार आहे, जेकर उही रक़म ॾींदुसि त अली साईं वठंदो कोन। क़बूल आहे, बिस्मिल्लाह, ज़िरह रखो, तव्हांखे घणी रक़म खपे, एतिरी रक़म खपे, हज़रत उस्मान गनी ॾेई छॾींदो। अली साईं अचे थो, तयारी करे थो ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा निकाह पढ़ाइनि था। निकाह थी वियो ऐं जहेज में छा आहे, चमड़े जो हिकिड़ो तकियो बनियल आहे, उन खां बाद में बदनू आहे, लोटो जंहिंसां वज़ू कजे, मुसलो आहे, ॿी चादर आहे, कुल मता, न को सोन, न को चांदी, न को भला बिस्तरा, न को वॾियूं पेटियूं, न को वॾो सामान, न को वॾो जोड़ा। हालांकि अल्लाह ताला फरमाए पैगंबर तोखे अबू जहल महीना पियो ॾे, तव्हां चओ त उहद जे बरगियां सोनो करे छॾिया, पर माली व दुनिया, अल्लाह दुनिया सां मुंहिंजी त रग़बत ई कोन्हे का। मुंहिंजो मिसाल त मुसाफ़िर वांगुरु आहे, इस्तदल तहत शजर, थोरी अरसे लाइ वण हेठां वेही छां में पोइ वरी उथी वेंदो। आऊं थोरी वक़्त लाइ दुनिया में आयो आहियां, मुंहिंजी त सभु कुझु आख़िरत आहे। अल्लाह जो नबी चाहियो थे न त सोनो मिली सघियो थे, चांदी, पर पाण करीमन उम्मत खे सबक़ सेखारियो, उम्मतियो इन शइ खे आसान कजो। निकाह थी वियो, वलीमो थी वियो, कुझु ॾींहं गुज़रिया, हज़रत उस्मान गनी आयो, हज़रत अली साईं फरमाईं तव्हांजी सही शादी थी वई, मुबारक हो सही, हाणे मुबारक में आऊं तव्हांखे तोहफ़ो ज़िरह मुंहिंजी क़बूल कयो। ज़िरह कहिड़ी साॻी जेका हज़रत अली साईं खपाए वियो हो, हज़रत अली साईं उहो तोहफ़ो करे क़बूल कई आहे। ख़ुदा ख़ुददारी बि रहिजी वई ऐं साॻी ज़िरह जेका रक़म में हज़रत उस्मान गनी वरिती, उहा साॻी हज़रत अली खे पंहिंजी ज़िरह मोटाए ॾिनई, भई तोहफ़ो हाणे क़बूल साईं कयो। जहिड़ी हज़रत अली साईं उहा ज़िरह खपाई कोन हुई, इहा मोहबत हुई, इहो तरीक़ेकार हो शादी जो। तंहिं करे इहे सभु रस्मूं जेके शरीयत जे ख़िलाफ़ आहिनि। ऐं छो थो जहेज न वञे, अॼु पीउ टक भरे पूरी गाॾी जी न्याणी खे छो थो ॾे? माण्हू चवनि वाह 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 वञ, अल्लाह एतिरो ॾाच, एतिरो जहेज, 100 एकड़ ज़मीन जा पुट जे नाले ते खातो आहे, टक न्याणी खे सामान ई ॾेई छॾी, जेका साल हले, 6 महीना हले, बाक़ी सारी प्रॉपर्टी पुट जे हवाले आहे। माण्हू वाह 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 जो साईं धीउ खे ॾेई छॾींदा। असल बुनियादी शइ, बुनियादी शइ खां असल हुनखे महरूम करे छॾी, बाक़ी इहो माण्हुनि खे ॾेखार जे लाइ जहेज। वरी आम शहरनि ते इहो थी वियो आहे त उहो जहेज वठी करे पाड़े वारनि माण्हुनि खे सॾे ईंदा आहिनि, उतां का बंगले में रख रहा है, अबान अचो तई जहेज ॾिसो, पोइ पाण मोबाइलूं खणींदा, फोटूं पिया कढंदासीं, चौधरी साहिब धीउ खे हेतिरो जहेज ॾिनो आहे। वरी मर्द वेंदा, बाबान मायूं अचनि, अची वियो जहेज ॾिसनि, वाह वाह वाह, इहा ख़बर कान्हे चौधरी साहिब, वॾे साहिब, न्याणी खे ज़मीन घणी लिखी ॾिनी आहे, प्रॉपर्टी घणी लिखी ॾिनी आहे, दुकान केतिरा लिखी ॾिनी, शहर जा प्लाट केतिरा, सभु पुट जे हवाले। इहा नाइंसाफ़ी आहे। तिलक क़िस्मतुन ज़ीज़ा, अल्लाह नाराज़ थो थिए अहिड़ी तक़सीम खां जेका ज़ुल्म सां ऐं जबर सां तक़सीम कई वञे। तंहिं करे फरमाई 3 अचियूं ॻाल्हियूं, चौथी कहिड़ी ॻाल्हि आहे? ज़ुय्यिन लिन्नास हुब्बु शहवाति मिन निसा वल बनीन वल क़नातीरिल मुक़ंतरति मिन ज़हब। फरमाई सोने चांदी खां बच्चो खे गॾु करण खां, छो जो वॾी आज़माइश आहे। हदीस पाक में चए थी हिकिड़ी औरत आई आहे जेको कंकण सोनू पाए आई आहे, ॻरो कंकण। पाण करीमन फरमायो हिन जी तूं ज़कात ॾींदी हुई? जी न साईं ज़कात कान ॾी। पाण में तूं चाहीं थी तुंहिंजो हथु हिन कंकड़ समेत जहन्नम में साड़ियो वञे? न साईं न, जहन्नम टांडो कोन्हे खण जहन्नम में। पाण में इन सोन जे करे जेके तोखे जहन्नम में विधो वञे तुंहिंजे हथ खे। हदीस पिया कयो त उन औरत जेको आहे कंकड़ लाहे उछलियो, अलाह जे नबी बैतुल माल में जमा कयो, मूंखे खपे ई कोन थो, ईॾियो ग़रीबनि मिस्कीननि खे।
अॼु औरतूं अहिड़ियूं मिसाली पियूं आहिनि जेके सोन पाइनि ई कोन को, छो कि मतां कोताही थी वञे, ज़कात न थींदो। अमीर तरीन घरनि जूं औरतूं जेके सोन ऐं चांदी कोन पाइनि, इन करे त मतां कोताही थी वञे, अलाह नाराज़ थी पवे, तंहिं करे सोन वेझे सोन जे न आहिनि। तॾहिं क़ुरान जो फरमायो अल्लज़ीन यकनिज़ून ज़हब वल फ़िज़्ज़त, फरमाई सोन ऐं चांदी गॾु करण वारा, उन्हनि सोने चांदी ते गॾु करे छॾियो, ला युनफ़िक़ूना फ़ी सबीलिल्लाह, पर अल्लाह जे रस्ते में उनजी कोई ख़र्च नथा कनि, ज़कात कढणी कोन था। यौम युहमा अलैहा फ़ी नार जहन्नम फ़तुक्वा बिहा जिबाहुम जुनूबुहुम ज़ुहूरुहुम हाज़ा मा कनतुम लिअन्फुसिकुम फ़ज़ूक़ू मा कुंतुम तकनिज़ून। तमाई सोने चांदी गॾु करण वारा ख़बरदार थियो, तव्हां ज़कात नथा ॾियो, ख़ैर ख़ैरात नथा कढो, सदको नथा कढो, क़यामत जे ॾींहं ते इन सोने चांदी खे तपायो वेंदो, इनके गरम करे बाग में। यौम युहमा अलैहा फ़ी नार जहन्नम फ़तुक्वा बिहा जिबाहुम व जुनूबुहुम ज़ुहूरुहुम, इन पेशान के ॾंभियो वेंदो, पुठनि खे ॾंभियो वेंदो, पेटनि खे ॾंभियो वेंदो। अल्लाह फरमाईंदो हाज़ा मा कनतुम लिअन्फुसिकुम फ़ज़ूक़ू मा कुंतुम तकनिज़ून। ही उहो ई सोन ऐं चांदी आहे जंहिंखे गॾु करे दुनिया में रखंदा हो, जंहिंजी ज़कात ऐं ख़ैरात न कढियो, इन ज़कात ऐं ख़ैरात न कढण जे करे अॼु इन सोने चांदी सां जेको तव्हां गॾु करे रखियो हो, अॼु तव्हांखे ॾंभियो पियो वञे, छो जो हुकुम हो त सोन जी बि ज़कात ॾियणी आहे, त चांदी जी बि ज़कात ॾियणी आहे। तॾहिं फरमाई त टी ॻाल्हि इहा आहे त दुनिया खे सिंगारे वियो आहे सोने चांदी खां, इन आज़माइश में पंहिंजो पाण खे बचाइजो, मतां आज़माइश में नाकाम थी करे अल्लाह खे नाराज़ करे विझो। चौथी शइ आहे ज़ुय्यिना लिन्नासि हुब्बु शहवाति मिनन निसाइ वल बनीन वल क़नातीरिल मुक़न्तरति मिनज़ ज़हबि वल फ़िज़्ज़ति वल ख़ैलिल मुसम्मति वल अनाम। चौथी शइ ख़ैलिल मुसव्वमा, सुहिणा सुहिणा निशान थियल घोड़ा, इन्हनि जी मुहबत न तव्हांखे मारे विझे। अॻे ज़माने में घोड़नि सां माण्हू, अॼु बि आहे अमीर माण्हू घोड़ा पालीनि था। हिन वक़्तु भलियूं भलियूं गाॾियूं आहिनि, जेकर तबीर तफ़सीर में ईंदो न त घोड़ा अॻे डोड़ाईंदा माण्हू, भला तिखा घोड़ा, हींअर गाॾी जे मथां माण्हू गाॾी, हिकिड़ी गाॾी भली, अञा बि भली थी, आख़िरकार हेलीकॉप्टर ते पहुचंदो, जहाज़ ते। इहा बि मोहबत में शामिल आहे। फरमाई इन पासे न अच रुगो। हज़रत सुलेमान जो वाक़ियो थो अचे, सुलेमान सलाम घोड़ा घुराया, घोड़े जी मोहबत में हथ फेरे पियो वञे। अॻे छो जो ज़माने में रुगो घोड़ा हूंदा हुआ, खच्चर हूंदा हुआ, गॾु हूंदियूं, तॾहिं गाॾियुनि जो हूंदी कान्हे टेक्निक। जॾहिं पोइ आई, पोइ गाॾियूं पैदा थियूं, त हू जंगी घोड़ा हुआ ऐं सुहिणा हुआ, उनखे हथ फेरींदे परींदे जो असर जी नमाज़ जो टाइम ज़ाया थी वियो, शदीद ॾुख में अची वियो, एतिरो ॾुख में अची वियो जो सुहिणा हसीन महांगा महांगा घोड़ा कोराए छॾी। बस न को घोड़ा हूंदा, न कोई सुलेमान इबादत ख़ुदाबंदी खां ग़ाफ़िल थींदो। असीं दुनिया जे मामलात में फरमाई ख़बरदार थियो, हे सुहिणा घोड़ा, हे निशान थियल घोड़ा, अॼु जे वक़्त जूं वॾियूं वॾियूं भलियूं भलियूं गाॾियूं, इन करे तव्हीं पंहिंजो पाण खे आज़माइश में न रखिजो। तक़रीबन अमीरनि खां पुछण वरनि माण्हुनि खां न, अब गाॾी चए बैंक मां गाॾी खई अथमि, छो स्टेटस जी ज़रूरत आहे। माण्हू चवंदा वॾो अमीर माण्हू पाण गाॾी चवण लाइ कंदा, ऐं बैंक जो पैसो व्याज, ऐं व्याज हराम। फरमाई जेको व्याज वठे थो, व्याज ॾे थो, व्याज लिखे थो, व्याज जो गवाह इहे सारे जा सारा ॾोह में शरीक आहिनि। जेको व्याज वठे, ॾे, लिखे, गवाही करे अल्लाह सां ऐं उनजे रसूल सां जंग जो ऐलान आहे, अल्लाह ऐं रसूल सां जंग जो ऐलान करे उहे बैंकुनि मां गाॾियूं माण्हू कढाए पिया हलनि। बाबा स्टेटस क़ाइमु हूंदो न, साहब वॾी गाॾी में घुमे पियो, उहो तव्हां साइकिलनि वारा सौदा भलायो, अल्लाह राज़ी कयो। इहे गाॾियूं भुरी भॼी पवंदियूं, माण्हू मरी पींदो। ओ क़बर में तव्हां अमीर अमीर माण्हू ॾिसण पूरे पान। हदीस पाक में थो अचे त तव्हांखे जॾहिं ख़ौफ़ खुदाई खे मामिलो या क़यामत यादि करणी आहे या क़बर यादि करणी आहे, दुनिया जे लज़तुनि खे माण्हू क़ब्रिस्तान में हलिया वेंदा कयो, वञी ॾिसो हीउ अमीर हिते सुतो पियो आहे, हीउ
वॾो वॾेरो साहिबु हिते सुठो पिया, ही ॾाॾो, ही नानू, ही वॾेरो, ही फैसलनि करण वारो, ही अमीर, ही पैसे वारी पार्टी, ही सभु क़बरूं जिन जे क़बरुनि में खॾा पइजी को वरी मिटी विझण वारो बि कोन्हे को। फरमाई सारी शयूं हिते रहंदियूं, का शइ कान रहंदी। तंहिं करे फरमाई त आज़माइश में कामयाबु थिजां, मतां ई 100 साल जी ज़िंदगी में हणी पंहिंजी ॿेड़ी न ॿोड़े रखिजां। तंहिं करे चोथे नंबर ते फरमाई त सुठा सुठा घोड़ा, उन्हनि सां माण्हुनि जी मोहबत हूंदी, ख़्यालु कजो मतां लुढ़ी वञो। पंजो ऐं आख़िरी, ज़ुय्यिन लिन्नासि हुब्बु शहवाति मिनन निसा वल बनीन वल क़नातीरिल मुक़न्तरति मिनज़ ज़हबि वल फ़िद्दति वल ख़ैलिल मुसम्ममति वल अनाम। पंजो मामलो इहो आहे जो चुपायो माल, चुपायो माल, मिल्कत, रिढूं, मेहूं, ढगियूं, बकरियूं, ये चुपायो माल में शामिल आहे। हिकिड़े माण्हू जी एॾी मोहबत आहे जो सारो ॾींहुं हिन माल में पिया आहिनि, मजाल आहे जो आज़ान नमाज़ जो टाइम मिले न न, उनखे एतिरो टाइम कोन्हे ॾियणो जो असां अलाह जी इबादत गाफ़िल थींदियूं। तंहिं करे फरमाई ख़्यालु कजो, इन्हनि ॻाल्हियुनि जो ख़्यालु कजो, न त बर्बादु थींदो। इन्हनि शइ में तव्हां कामयाबु थी वियो त दुनिया आख़िरत तव्हांजी ठही वई। जेकर तव्हां इन्हनि चकरनि में पइजी वियो तव्हां लोह थी वियो। तंहिं करे इन्हनि चकरनि खां बचिजो। अलाह ताला फरमाई अल्लाह वल्लाहु इंदहु हुस्नुल मआब, अल्लाह वटि बहितरीन मोटण आहे। तव्हांजो रुजू, तव्हांजो ताल्लुक़, तव्हांजी मोहबत, तव्हांजो प्यार अल्लाह सां लाज़मी आहे। अल्लाह सां मोहबत कयव, प्यार कयो, उन रुजू, उन सां राब्तो थियो, तंहिं कामयाबी कामरान थियो। अल्लाह ताला खां दुआ करो, अल्लाह ताला मूंखे वांगे मलकनि जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।